बांधी लगे गोठ दीन मोहम्मद मरी वासी रहम हुसैन ऐं मुमताज़ मरी बाअसरनि पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब बांधी पहुची दाहींदे चयो त असांजी 18 एकड़ ज़रई ज़मीन आहे जंहिं ते बाअसर मुख़्तियार हुसैन मरी बाकर अरी मरी एएसआई दिलमुराद मरी अली गुलाम ऐं संदन भाइर हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि जॾहिं त 2005 खां वठी मुंहिंजी ज़रई ज़मीन जो केस हलंदो रहियो आहे जेको 2021 में मूं खटियो ऐं कोर्ट मुख़्तियारकार खे नोटिस कढियो त 18 एकड़ ज़रई ज़मीन जो कब्ज़ो ख़ाली कराए ज़मीन रहम हुसैन मरी हवाले कई वञे पर हिन वक़्त ताईं मूंखे कब्ज़ो नाहे मिली सघियो। हुन वधीक चयो त इहे बाअसर आहिनि ऐं एएसआई दिलमुराद मरी पंहिंजी वर्दी जो नाजाइज़ फ़ाइदो वठी असां ते केतिरा ई केस दाख़िल कराया आहिनि ऐं मुसलसल मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि आईजी सिंध एसएसपी नवाब शाह ऐं वसवारनि खे अपील कई त एएसआई दिलमुराद मरी ऐं संदसि भाइरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मुंहिंजी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए मूं सां इंसाफ़ कयो वञे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।